नाज़रीन, अटो महांगो थी वियो आहे, महांगाई माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे। ख़ासि तौर ते जेको ग़रीब तबिको आहे, पोरे तबिको आहे, उहो इंतिहाई परेशान आहे। किले ते तक़रीबन 20 खां 25 रुपया उहो महांगो थी वियो आहे। अहिड़ी तरह जेको आहे चांवरनि जो अटो मण ते जेको आहे 300 रुपया वधी वियो आहे। यानी कणिक जो ऐं चांवरनि जो अटो ॿिन्ही जा रेट जेके अघ आहिनि उहे वधी विया आहिनि। माण्हू सख़्तु परेशान थी विया आहिनि। अचो त मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हायूं था, या जेके अटो विकिरो कंदड़ दुकानदार आहिनि या अटे चकी हलाईंदड़ आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हायूं था। कणिक जो अटो चकी जो जेको आहे हिन महिल रेट बीठो आहे 4700 रुपए जो मण आहे, ऐं मिल जो अटो आहे 4550 रुपए जो मण, माना 40 kg माना ॿई। इन खां अॻु में मुख़्तलिफ़ रेटनि जे हिसाब सां महीने जे 300 खां 400 रुपया सॼे महीने जी वाध थी वई आहे रेट जे हिसाब सां। बाक़ी रिटेलर जेके हलाइनि था उहे 5 रुपया रखी kg जे हिसाब सां उहे हलाइनि था उनखे रेट खे। ॿाहिरि रिटेल जेको हलाइनि था दुकानदार 120 रुपया हलाइनि था, 125 रुपया हलाइनि था, माना 20 रुपए खां 25 रुपया हलनि था। बाक़ी असां वटि जेको रेटेल जो रेट आहे 115 रुपया रेट आहे असां वटि। ओपन मार्केट में कणिक महांगी थी वई आहे। गवर्नमेंट जे वटि बि कणिक शार्टेज आहे, जंहिंजे करे असांखे कणिक उन गोदाम तो घटि थी मिले गवर्नमेंट जी। पोइ प्राइवेट वठूं था, प्राइवेट जा रेट मथे था मिलनि, जंहिंजे करे रेट ते थोरो असरु पइजी वियो आहे, उहो इन करे महांगो थियो आहे। सरकार जे हिसाब सां असांखे पवंदी आहे 2300 रुपए में मण जे हिसाब सां। हिन महिल रेट ॿाहिरि जेको ओपन मार्केट आहे 4000 खां 4100 रुपया ओपन मार्केट में जो रेट बीठो आहे। इन लाइ इहो चवंदा हुकूमत को तहरुक वठे ई कोन थी। सभु हिकठी कयूं वेठा आहिनि, ताजिर सभु ॿधल आहिनि। जेके बि मथे वेठा आहिनि कुलियुनि जी हिकठी आहे, कमीशन जो हिसाब थो हले पियो। न ई उन लाइ सोचनि था पिया। ग़रीब आवाम कहिड़ी चकीअ में पीसजे थो पियो। हिकिड़े हंधि ॾिसो अटो लॻो पियो आहे 2200-2300 रुपया। उहा ई कणिक सब्सिडीअ ते हिननि खे मिले थी वई, फ्लोर मिलनि वारनि खे 2200-2300। उहो ई 4500-5000 रुपया अटो थो हले पियो। हिननि को पुछण वारो कोई कोन्हे को। बसि ग़रीब आवाम खे हिननि छॾे ॾिनो अलाए आसिरे ते। हुकूमत एक्शन वठे, DCs ॿाहिरि निकिरनि, रेट जो हिसाब किताब वठनि, ॾिसनि त सेल घणी थी करे पई गवर्नमेंट कणिक, ऐं हिते चकियुनि ते हले घणो थो पियो। फ्लोर मिलनि ते उन्हनि खे नज़र रखणु खपे, उते घणे थो हले अटो किलो। आवाम खे फिटी करे छॾियो अथव। सिर्फ़ु हिननि जो पंहिंजो जहिड़ो सियासी हलनि था पिया, हुजे त मुंहिंजो वारो, हुजे त मुंहिंजो वारो, हर को कमीशन जी कढाई। ॿी त का ॻाल्हि ई कोन्हे का, हिननि खे ग़रीबनि जी का लॻल ई कान्हे का। असां लाइ साईं वॾी तकलीफ़ आहे। ॾाढी मज़दूर माण्हू ॾाढी तकलीफ़ आहे। 130 रुपया किलो अटो थी वियो आहे साईं। काॾे वञूं साईं, कमाइण वारो बि मां आहियां, माना ॾाढी हालत आहे। घी 600 रुपया अटो, 700 घी थी वियो आहे। अटो चांवर जो महांगो, कणिक जो महांगो। असां वटि साईं हिन वक़्तु जेको अटे जो रेट आहे न 400 रुपया 10 kg बैग आहे। बाक़ी ॿाहिरि जेको आहे न मथे आहे। घी असां वटि 300 रुपया किलो हूंदो आहे, खंडु 70 रुपए किलो। डेली बेसिस ते ईंदो आहे असां वटि सप्लाई। न साईं इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे। असां त फिल सभिनी खे अटो ई ॾींदा आहियूं। अटे सां का बि शइ खणाईंदा न आहियूं ज़ोरी हुननि खे। अगरि कणिक जो अटो महांगो, चांवरनि जो अटो महांगो, इंतिहाई महांगी, ग़रीब मिसकिन काॾे वञे।